अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं मां आहियां सैयद समीला शिराज़ी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मलेशिया असांजो ॿियो घर आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में बहितरीन लाॻापा आहिनि। मलेशिया खे तरक़ी याफ़्ता बणाइण में अनवर इब्राहिम जो अहम किरदारु आहे। कोलालमपुर में मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम सां मुलाक़ात बाद गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान मां वॾी तादाद में शागिर्द मलेशिया में तालीम पिराए रहिया आहिनि। मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जो चवणु आहे त ख़िते में इस्तेहकाम लाइ पाक भारत अमुन ज़रूरी आहे। दहशतगर्दी ते ज़ाब्तो आणण लाइ हर मुमकिन सहकार कंदासीं। IMF वफ़ाक़ खे ॿोॾ मुतासिरनि इलाइक़नि में स्कीमनि जा फंड ॾियण खां रोके छॾियो। IMF जो पाकिस्तान सां ॻाल्हियुनि जो अहम दौरु जारी। पाकिस्तान पारां IMF वफ़द खे आय प्रोग्राम लाइ खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग। IMF टैक्स छूट ते ब्रीफिंग तलब करे वरिती। हुकूमत जी मुआशी टीम पारां रिकॉर्ड मनसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। हुकूमती मुआशी टीम दावा कई आहे त IMF जी ईंदड़ किस्त हासिल करण लाइ समूरा हदफ़ पूरा कया आहिनि। सिंध ऐं पंजाब हुकूमतनि में छिकताण घटाइण लाइ सदर आसिफ ज़रदारी सरगर्म थी वियो। सदर आसिफ ज़रदारी जो घर वज़ीर मोहसिन नक़वी सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही सूबनि विच में पैदा थियल छिकताण ते ॻाल्हियूं। सदर आसिफ ज़रदारी घर वज़ीर मोहसिन नक़वी खे फौरी तौरु कराची तलब करे वरितो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी सीनियर वज़ीर शर्जील मेमण जे मुनाज़रे जो चैलेंज क़बूल करे वरितो। उज़मा बुखारी चयो आहे त पीपुल्स पार्टी असांजी इतिहादी आहे। उन्हनि जे अॻुवाणनि जो एहतराम करियूं था, पर जहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो वेंदो अहिड़ो ई जवाबु ॾिनो वेंदो। लाहौर ऐं कराची जो फ़र्क़ु साम्हूं आहे। मां तव्हांखे पंजाब जो सैर करण लाइ तयारु आहियां। अवां नवाब शाह ऐं गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो ॾेखारियो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे उज़मा बुखारी चयो त कुदरती आफ़तूं कंहिं बि सूबे में अचनि, पंजाब हमेशह वॾे भाउ जो हक़ अदा कयो आहे। पंजाब ते ॾुखियो वक़्तु आयो त माण्हुनि उन ते सियासत कई। शर्जील मेमण जे मुनाज़रे जो चैलेंज क़बूल आहे। उहो रुगो 17 सालनि जा 17 प्रोजेक्ट ॻणाए। सिंध हाई कोर्ट सखर डिवीज़न में पुलिस में भर्तियुनि खे कलअदम करार ॾेई छॾियो। जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहर ते ॿधल आइनी बेंच घोटकी सखर ऐं ख़ैरपुर ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ IBA टेस्ट पास उम्मीदवारनि तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। अदालत पारां DIG स्पेशल ब्रांच शिराज़ अली जी सरबराही में टिनी ज़िलनि जे SSPs ते ॿधल कमेटी जोड़े उम्मीदवारनि खां ॿीहर इंटरव्यू वठण जो हुकुम। अदालत जो चवणु आहे त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खां 1 महीने अंदरि ॿीहर इंटरव्यू वठी रिपोर्ट जमा कराई वञे। वारे में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वापारी दुकानदार इतिहाद जी सॾ ते शहर में शटर बंद हड़ताल, कारोबार बंद। गुज़िरियल ॾींहुं शहर मां ॾींहं ॾिठे जो लॻल धाड़े ख़िलाफ़ रैली कढी फाज़िल राहू चौक ते धरणो हयो वियो। SSP कंबर शहदाद कोर्ट मुज़ाहिरीन वटि पहुची जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराए धरणो ख़तमु कराए छॾियो। शहरनि जो चवणु आहे त जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त ॿीहर धरणो हयो वेंदो। बिरिया रोड भरिसां फुर दौरान मज़ाहमत ते वापारी क़तल। लाखा रोड लिंक रोड हथियार बंद फुर दौरान मज़ाहमत ते आबिद आराए खे गोलियूं हणी क़तल कयो। मक़तूल जे वारसनि पारां वापारी जो लाश रखी धरणो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त आबिद खे बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद भरिसां जवाबदार मुबैना तौर ते गोलियूं हणी ज़ाल खे क़तल करे छॾियो। रेलवे तलाउ वटि घरू अणबता जवाबदार अब्दुल वहीद बिरोही पंहिंजी घरवारी हफ्ज़ा उर्फ़ सनम खे मुबैना तौर ते घर अंदरि गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ज़ाल खे क़तल करण बाद फ़रार थी वियो आहे, जंहिं जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।